नाज़रीन वक़्त आख़िर कंदा हलूं। सुल्तानपुर वेझो पुरस्कार नमूने गुम थी वियल नीगर जो लाश हथ आयो आहे। ॻोठ सालिहाणी मां पुरस्कार नमूने गुम थियल 6 वरनि जे अब्बास काज़ी जो लाश ॻोठ भरिसां खूह मां हथ आयो आहे। 6 वरनि जे अब्बास काज़ी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। ताई ॾुख जी ख़बर वक़्तु ॿुधाईंदा हलूं। सुल्तानपुर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल नीगर जो लाश हथ आयो आहे। ॻोठ सालिहाणी मां पुरस्कार नमूने गुम थियल 6 वरनि जे अब्बास काज़ी जो लाश ॻोठ भरिसां खूह मां हथ आयो आहे। 6 वरनि जे अब्बास काज़ी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ अली असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सुल्तानपुर वेझो कैंट थाणी हद ॻोठ सालियाणी मां गुज़रियल ॾियारे पुरस्कार नमूने गुम थियल 6 वरनि जे मासूम नींगर अब्बास पुट सईद अहमद कादी जो लाश ॻोठ भरिसां खूह मां जेको हथ आयो आहे। ॻोठाणनि मासूम नींगर जो खूह मां लाश कढी घर पहुचायो आहे। मासूम नींगर जो लाश घर पहुचण ते घर भातियुनि में कोहराम अची वियो आहे ऐं इलाइक़े में पिणु ॾुख जी जेका लहर आहे उहा छाइजी वई आहे। जॾहिं त ॿिए पासे अफ़सोसनाक वाक़े जे इतलाह ते कैंट पुलिस पहुची मासूम नींगर जो लाश पोस्टमार्टम लाइ तालके अस्पताल पनवाकल खणाए वई आहे ऐं वाक़े जी पिणु जेको आहे जांच शुरू करे ॾिनी आहे। जी ठीकु आहे अयाज़, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।